सर्कल जी लेडीज़ विंग के पारां असां लेडीज़ विंग के चवंदा आहियूं वुमेन्स विंग, सिंध यू सर्कल वुमेन्स विंग के पारां हिकु परफॉर्मेंस महेश चंद्र जी के ख़बर हूंदो त तव्हांजे सूर्य चंद्र जा रात चंद्र जी में हिकु परफॉर्मेंस असां हुते पेश कयोसीं अञा त ऐट मां नंढड़ी आहियां। हिते वुमेन्स विंग जे पारां मतिलबु ऐट नंढड़ी जेका आहे उहे बि वुमेन्स विंग जा ई कलाकार ऐं स्टूडेंट विंग्स जा कलाकार तव्हांजे साम्हूं पेश था कनि। मास्टर चंद्र साहिब जो ही गीत ऐट अञा मां नंढड़ी आहियां ऐं उन खां पोइ हिकु ॿियो बि परफॉर्मेंस आहे मास्टर चंद्र साहिब जे गीत ते ऐं उन खां पोइ महेश चंद्र जी मंच ते ईंदा। ही ॿ परफॉर्मेंस उमरकोट जिले थरपाकर जे बहराड़ी में हिकु ज़मींदार पंज अठनि सालनि जे धीउ सां गॾु बंगले में रहंदो हो। बंगले जे चौधारी कंडनि जो लोढ़ो ॾिनल हो ऐं लोढ़े जे ॿाहिरां पहलवान पीरल नाले चौकीदार पहिरो ॾींदो हो। हिकु ॾिहाड़े कंहिं कम असांखे ज़मींदार ॿाहिरि थो वञे ऐं घर में पंहिंजे 8 सालनि जी धीउ अकेली ॾिसी पंहिंजे नौकर पीरल खे पारत थो करे वञे। पीरल चवे थो त मुंहिंजा साईं हीअ मुंहिंजी नंढड़ी अम्मा आहे, तव्हां उनजो को बि फिक्र न करियो। ज़मींदार जे ॿाहिरि वञण जो मौक़ो वठी हिकु चोर डाकू पुठे पासे खां लोढ़ो टिपी बंगले में दाख़िल थो थिए ऐं अन जे कुंजे पुठियां लिकी थो रहे। 8 सालनि जी छोकिरी जे हिकु जारे मां बत्ती खणी ॿिए जारे में रखी राति जो सुम्हण जी कोशिशि कई त सोझरे ते वञी चोर ते नज़र पियसि ऐं सिरक भरे ॾकी वई पर दिलि न लथाई। दिलि में सोचाई त मुंहिंजो पहलवान पीरल नौकर त ॿाहिरि बराबरि वेठो आहे, पर जेसीं सॾु करियांसि तेसीं मूंखे चोर मारे विझंदो। उन करे अहिड़ी का अटकल करियां जो चोर खे पीरल खां जलायां, पंहिंजी जान बि बचायां, पंहिंजो माल बि बचायां। छा कयई जो बत्ती साॻे जारे में रखी ऐट कढी वई कटण लॻी ऐं ऐट सां ॻाल्हियूं करण लॻी। चोर जे लेखे त ॿार आहे 2-3 मिंट ऐट सां ॻाल्हियूं करे ॻाए ॻाए थकिजी सुम्ही पवंदी, पर ॿुधंदड़ सोचियो त 8 सालनि जे छोकिरीअ छा पंहिंजो दिमाग़ सां कमु वरितो आहे। हू ऐट खे चवे थी त मुंहिंजा मिठड़ा ऐट ओ मुंहिंजा अजड़ा ऐट अञा त ऐट मां नंढड़ी आहियां, अञा त ऐट मां नंढड़ी आहियां। वॾी बि नेठ त थींदसि, वॾी बि नेठ त थींदसि, माइट मुंहिंजो मङणो कराईंदा जोन जॾहिं मां थींदसि, अञा त ऐट मां नंढड़ी आहियां, अञा त ऐट मां नंढड़ी आहियां। ओ ऐट अञा मां नंढड़ी आहियां, ऐट अञा मां नंढड़ी आहियां। मङणे खां पोइ छा थींदो? घोट चढ़ी घर घोड़ी ईंदो, घोड़ी ईंदो, घोड़ी ईंदो वठी नाल मूंखे नींदो, यर वठी नाल मूंखे नींदो, यर वठी नाल मूंखे नींदो। पोइ छॾे पिटनि जो घर ई पुराणो, घर ई पुराणो, घर ई पुराणो। अरे सावरनि जे घर बींदसि, सावरनि जे घर बींदसि, वॾी बि नेठ त थींदसि। शादीअ खां पोइ छा थींदो? शादीअ खां पोइ पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो होए। मां पीरल नाम धरींदसि, मां पीरल नाम धरींदसि, मां पीरल नाम धरींदसि। पीरल मुंहिंजो वॾड़ो थींदो, पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो, पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो। पोइ मां मानीअ लाइ सॾींदसि, मां मानीअ लाइ सॾींदसि, मां मानीअ लाइ सॾींदसि। नथो अच पीरल चवंदो होए, छो त रांदि में रीधल हूंदो, मुंहिंजो रांदि में रीधल हूंदो, मुंहिंजो
चांद में रीतल हूंदो पीरल 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 हेॾे अच पीरल 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 हेॾे अच वाका करे छॾींदसि मां वाका करे छॾींदसि मां वाका करे छॾींदसि काह करे जो ॼाई त पीरल ओ पीरल हेॾां अचो त ॿाहिरि जो संस पीरल नौकर वेठो तंहिं सम्झो त शायदि अम्मा मूंखे थी सॾु करे सो यकदम पर्ट खोले अंदरि आयो ऐं दरवाज़े वटि बीही चवणु लॻो अम्मा तव्हां छो सॾु कयो इहो पीरल हाज़ुर ईअं जो ॼाई त चोर हैरान थी वियो बेहोश थी वियो सफ़ा गिग पेई वहेसि दिलि में ख़्यालु कयईं त छोकिरी 8 सालनि जी ॾेई वेठी आहे एतिरे में वॾी थी सो मङी सो परणी सो ॾाढ़ीअ सां पीरल विझणियाई छोकिरी हिकदमि वांगुर सां इशारो कयो त चोर लिखो बीठो आहे पीरल वञी चोर खे पकड़ियो ईअं अकुल सां छोकिरीअ चोर बि पकड़ायो माल बि बचायो ऐं जान बि बचाई ॿुधंदड़ वीचार कयो जानवी रामनानी जे लाइ ताड़ियूं वॼायव हर कलाकार जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो मास्टर चंदर साहिब जे गीत खे पंहिंजे एक्ट कम डांस जे रूप में परफॉर्म करण जे लाइ नयूं नयूं जेके ॻाल्हियूं नया नया परफॉर्मेंसिस ठही रहिया आहिनि दुबईअ मां ख़ासि महेश चंद्र जी जे कार्यक्रम जे लाइ हमेशह हाज़िर रहंदा आहिनि जिते बि प्रोग्राम हुजे कमलेश जी जेके बेसिकली जयपुर जा आहिनि जयपुर में असांजे फिल्मुनि जो आयोजन बि कंदा आहिनि उन्हनि खे असां मंच ते सॾु ॾींदासीं बाक़ाइदा उन्हनि जे इंट्रोडक्शन सां गॾु छो त उन्हनि जी टीम मां बि के शख़्स आयल आहिनि उन्हनि खे प्रेज़ेंट करण जे लाइ पर फ़िलहालु कमलेश जी जे पारां ऐंट जे कलाकारनि जे लाइ 500 रुपया रोक इनाम जेको आहे घोषित थियो आहे ज़ोरदार ताड़ियूं मां चाहींदुसि अच्छा महेश चंद्र जी तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह हे जेको शाहरुख जो ज़मानो आहे या जेका प्रीवियस थोड़ो पंहिंजे प्रीवियस ईयर्स में वञा काजोल शाहरुख जूं फिल्मूं ईंदियूं हुयूं त तॾहिं रोमेंटिक गीत हलंदा हिंदी फिल्मुनि ते परफॉर्मेंसिस थींदा हुआ पर मास्टर चंद्र साहिब जे गीत ते अगरि काजोल अचे शाहरुख अचे ऐं परफॉर्म कनि त कीअं लॻे सिंधु यू सर्किल वुमेन्स विंग जे पारां भारती वाधवानी ऐं विधि भाटिया अची रहिया आहिनि मास्टर चंद्र साहिब जो ही गीत कंहिंखे सूरत कंहिंखे पूर कंहिंखे ॻोड़ा इश्क जा आहे यार त मुंहिंजो कीअं त कंहिं महिल ज़ोरदार ताड़ियूं सिंधु यू सर्किल वुमेन्स विंग भारती वाधवानी ऐं विधि भाटिया
बहाने रुसंदो रहे, घड़िया घड़िया हंसदो रहे, रिया बहाने रुसंदो रहे। हमेशह महेश चंद्र जे कार्यक्रम में तव्हां ॾिठो आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खां थोरो परे रहंदा आहिनि ऐं महफ़िल मचाइण में मौज मस्तीअ में सूफ़ियाने अंदाज़ में उन्हनि खे मज़ो ईंदो आहे ऐं तव्हांखे बि मज़ो ईंदो आहे। बहरहाल सिंधु यूथ सर्किल जी प्रथा जे अनुसार असां सिंधु यूथ सर्किल वुमेन्स विंग खे पहिरीं मंच ते घुराईंदासीं ऐं उन्हनि जे प्रेज़ेंस में तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में मां महेश चंद्र जी खे सॾु ॾियां। उनखां पहिरीं अॻियां जी कार्रवाई हलाइण जे लाइ मां चवंदुसि सुंदर डंगवाणी साहब खे ऐं ॿुधाईंदा तव्हांखे कि अॻियां कीअं कार्रवाई हलंदी। महेश चंद्र जी ज़ोरदार ताड़ी हुननि जे लाइ मां चाहींदुसि ऐं सिंधु यूथ सर्किल निवेदन कंदुसि त महेश चंद्र खे असां ऑर्गेनाइज़र मथे वठी ईंदा, वुमेन विंग जा सभी भली अची वञनि, फोटो हिकिड़ो थींदो उन्हनि सां, उन खां पोइ असां कार्य खे चालू कंदासीं ऐं उन सां गॾु असां जिन खे बि महेश कुमार जो सत्कार करणो हुजे, असांजे महेश सुखरामाणी काफ़ी देरि खां इंतज़ारु था कनि पिया, असां ॾियूं था तव्हांखे हिननि खे पहिरें वुमेन विंग खे ऐं जेके बि असांजा शख़्स असांजे विच में आया आहिनि जेके महेश चंद्र जो सत्कार करणु था चाहिनि उन्हनि खे यकदमि असां मथे घुराईंदासीं। पोइ उन खां हलंदी असांजी पूरी नाइट जेसि ताईं तव्हां वियो, मां तव्हांखे चयो आहे, उन खां पोइ विहारींदासीं तव्हांखे ऐं तव्हां मैजिज़ महिमान जेके आहियो पहिरें तव्हां उनजो सत्कार कयो, पोइ असां तव्हांजो सत्कार कंदासीं। तंहिं करे वञिणो न आहे, असांजी बि महिमान नवाज़ी तव्हांखे क़बूल करणी आहे। त अचो, जंहिंजे लाइ तव्हां हेॾी देरि खां इंतज़ारु पिया कयो, महेश चंद्र डॉक्यूमेंट्री आल्सो चालू, असांजी डॉक्यूमेंट्री बि हलंदी ऐं सत्कार बि थींदा। महेश चंद्र जा जॾहिं वेहंदा महेश चंद्र त तव्हां अची करे उनजो सत्कार कंदा। पहिरें महेश सुखरामाणी, रमेश आहूजा, असांजो लाल पंजाबी, जेके बि ॿिया आया हूंदा मां उन्हनि जो नालो वठंदुसि बाक़ाइदे, उन्हनि खे सभिनी खे मौक़ो ॾींदासीं मथे सत्कार करण जे लाइ। जेके बि सत्कार करणु था चाहिनि उन्हनि खे बि निवेदन कंदुसि त हिते जल्दी ईंदा। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया रोटरी क्लब जे पारां महेश सुखरामाणी खे चयो आहे, सही चयो आहे, हा पहिरें, हा
मदन रहेजा साईं बाबा ट्रस्टी पारां असां हिकिड़ो मिंट तरसंदा, पहिरें हिननि जो फोटो फेस थी वञे पोइ तव्हांखे असां स्वागत कराईंदासीं। हा जल्दी अशोक, असांजो अशोक जेको आहे फोटोग्राफर ॾाढो होशियारु फोटोग्राफर आहे, फटाफट फोटा कढंदो आहे, जीअं टाइम न वञे। सर्किल जा कम ई सभु फटाफट हूंदा हुआ, 9:27, 9:17, 9:37। विषम असांजो आहूजा बि असांजे विच में आयो आहे। साईं तव्हां हिते ईंदव त मां तव्हांजो नालो पाण ई खणंदुसि। हा तव्हां सिर्फ़ु अचो, सत्कार ई सत्कार आहिनि, हुन खां पोइ गाना ई गाना आहिनि तव्हांजे लाइ। हा हिते बीहंदा अची करे। असां छा आहे महेश कुमार जी ॾाढी डिमांड आहे अॼुकल्ह। पहिरें असांजी चवनि पोइ फोटो भई असांखे ऑटोग्राफ खपे, असांखे फोटो खपे, त उन्हनि खे उहो बि त पूरो करणु ॾियूं न। थोरो असां वक़्तु तव्हांजो सभिनी खे मां ॾियां थो, नालो वठंदुसि तव्हांजो, तंहिं करे महिरबानी करे बीहंदा, डिसिप्लिन में रहंदा त तव्हां सभिनी खे ॾाढो मज़ो ईंदो ऐं सत्कार बि थींदो। ऐं मिस्टर कमलेश जेके दुबईअ में असांजे महेश चंद्र सां गॾु आया आहिनि, मां उन्हनि खे निवेदन कंदुसि मथे अचनि मंच ते महिरबानी करे। हू ख़ासि दुबई मां सिड़जी आया आहिनि ऐं उन्हनि खे अञा त एटम जा जेको गानो हुयो उहो ॾाढो वणियो उन्हनि जी, डांस बि वणी। मां उन्हनि खे निवेदन कंदुसि पाण अची करे वुमेन विंग जे प्रेसिडेंट श्रीमती मोना हरेश रूपाणीअ खे ही 500 रुपये तव्हां हुनखे हथ सां अवार्ड ॾींदा, तव्हां हथ सां ॾींदा। तव्हां मोना रूपाणी अॻियां अची करे अवार्ड वठंदी ऑन बिहाफ ऑफ ऑल द वुमेन विंग। हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी ॾींदा उन्हनि जे लाइ। भाई तव्हांजो त आवाज़ु घटि में घटि ज़ोरदार हुजे, ख़बर त पए त उल्हासनगर में वुमेन विंग आहे ज़ोर। थोरी लॼ थी अचे इन करे साईं हिननि खे चए थो 500 रुपया ॾियण में ॾाढी लॼ थी अचे, त हज़ारनि जा नोट। हा हा तव्हां दिलि सां जेको ॾिनो न उहो असांखे अंगीकार आहे। तव्हांजो हिकिड़ो पैसो बि असांखे अंगीकार आहे, उहो असांजे लख जे बराबरि आहे, लख जे बराबरि आहे। छाकाणि सिंधु सर्किल आहे ई तव्हांजी ऐं तव्हांजी मिल्कियत आहे न, त असांखे कहिड़ी परवाह आहे। तव्हां वेठा आहियो न सभु। थैंक यू। हाणे असां महेश कुमार खे हिते विहारींदासीं ऐं तव्हांजा गुल ऐं हार उन्हनि जी स्वागत कंदा। पहिरें असां महेश सुखरामाणी सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जी पूरी टीम अची करे उन्हनि सां स्वागत कंदी। सभिनी खे मौक़ो ॾींदुसि, मां छा चयो मां सभिनी खे ॾींदुसि। तव्हां डॉक्यूमेंट्री चालू रखो। रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डन जा वसियाणी सर एडवोकेट सोने जी प्लीज़ मंच ते अचनि। अशोक हरचंदानी जी, अनिल चंचलानी रायन, अशोक जी, अनिल शेजवाल प्लीज। डॉक्यूमेंट्री चालू रखिए। सिंधु यूथ सर्किल एक रजिस्टर्ड पब्लिक ट्रस्ट है जैंजी बर्पा 1962 ईस्वी में थी। 55 सालन खां हिन संस्था विभिन्न क्षेत्रन में समाज सेवा कई है। सिंधु यूथ सर्किल हमेशा सिंधियत के वधाइण जी पूरी कोशिश कई है। हिते गुरजाऊ ॿारनि खे पढ़ाईअ में मदद मिलंदी आहे त हिते तव्हीं पंहिंजे गमी ऐं ख़ुशीअ जा कार्य पिणु करे सघंदा आहियो। सिंधु यूथ सर्किल हमेशा निष्काम सेवा भावना रखी आहे ऐं सिंधु यूथ सर्किल जी शान आहिनि मिस्टर सुंदर दंगवानी। हिननि घणी निष्ठा सां ऐं तन मन धन सभु अर्पित करे छॾियो हिन संस्था लाइ। शायदि उन्हनि जे योगदान बिना सिंधु यूथ सर्किल अॼु एतिरे मुक़ाम ते न पहुची सघे हा। मिस्टर सुंदर दंगवानी सर सिंधु यूथ सर्किल जा फाउंडर मेंबर हुआ ऐं करंट चीफ एग्जीक्यूटिव ट्रस्टी आहिनि ऐं ऑनरेबल जनरल सेक्रेटरी पिणु आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त सिंधु यूथ सर्किल हमेशा असां सिंधियत खे वधाइण लाइ भरपूर योगदान ॾींदी। असांजो मदन रहेजा साईं बाबा सीनियर सिटीजन क्लब जा सभु पदाधिकारी, उन खां पोइ भीषम भूज कल्याणी पंचायत जा श्री रमेश आहूजा मथे ईंदा। मुंहिंजी निवेदन आहे सत्कार कंदड़नि खे महिरबानी करे जल्दी कयो। 5 साल हिकिड़ी नंढड़े झोपड़े 22 बाय 16 फुट जी नंढी झोपड़े ठाहिण में असांखे 4-5 साल जॾहिं 1969 में मूंखे पहिरें भाग मिली त सर्किल जी टोटल बजट जेका हुई 2500 रुपया। जॾहिं मां भाग वठी, जॾहिं सर्किल खे 1969 में मार्च में रजिस्टर कराइण वियुसि त कैश इन हैंड 5 रुपया ऐं बैंक में बैलेंस 412 रुपया सिर्फ़ु हुयो। त उहा संस्था अॼु 2019 में
उन संस्था जो बैंक बैलेंस दरे घटि 1 करोड़ ते अची पहुतो आहे ऐं उन संस्था जेको ख़र्चु सिर्फ़ु सॼे साल में 2500 रुपया कंदी, उन जो अॼु ख़र्चु 35 लखनि जे ॿुधो आहे। ऐं कुझु 5-7 सालनि खां असांजी वुमेन विंग बि ॾाढी सक्रिय थी आहे ऐं असांजी स्टूडेंट विंग बि ॾाढी सक्रिय थी आहे। असां 18 इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन 2007 ताईं कयोसीं। उन खां पोइ असांजो सिलसिलो टुटी वियो, छाकाणि त ॾाढो ॾुखियो कमु। वरी असां हुनखे भई असां जीआरियोसीं ऐं 2 जेके इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन थी आहिनि। ही सिंधु सर्किल सिंधियुनि जो हिकिड़ो तीर्थ स्थान आहे, जंहिं तीर्थ स्थान में कल्चरल एक्टिविटीज़, सिहत जूं एक्टिविटीज़, जिम जूं एक्टिविटीज़, ॿोलीअ खे वधाइण जूं एक्टिविटीज़, वुमेन विंग जूं एक्टिविटीज़, स्टूडेंट्स जूं एक्टिविटीज़, ग़रीबनि खे मदद करण जूं, राशन ॾियण जूं ऐं एजुकेशनल एक्टिविटीज़, जीअं असां 7 दर्जे खां वेंदे मेडिकल इंजीनियरिंग ऐं डॉक्टरेट लेवल ताईं असां किताब ॾियूं था। ऐं असांजी लाइब्रेरी जेका आहे, लेखराज अज़ीज़ किशनचंद जे नाले सां जेका लाइब्रेरी आहे, उहा सॼे वर्ल्ड में वॾे में वॾी सिंधी किताबनि जी लाइब्रेरी आहे, जंहिंमें 100 खां 150 सालनि जा झूना किताब आहिनि। 33,000 किताबनि खां वधीक असांजा सिंधी किताब आहिनि, जेको ॿिए हंधि किथे बि अहिड़ो ज़ख़ीरो न आहे। मदद जो हथु जेको आहे उहो असां सिर्फ़ु सिंधियुनि ताईं महदूद न रखियो आहे, सभिनी जातियुनि जे लाइ हीउ स्थान जेको आहे, कल्चरल स्थान जेको आहे, सभिनी जे लाइ खुलियल आहे। हर कंहिं क़िस्म जी मदद में असांजी ॿियनि जातियुनि खे बि फुल मदद आहे। बोर्ड थिए, किथे सोक अचे, का बि आपदा अचे, सिंधु सर्किल जा दरवाजा खुलियल हूंदा आहिनि। असांखे वॉल ऑफ हैप्पीनेस आहे, जिते तव्हां कुझु बि पंहिंजो घर जो सामान जेको छॾे वञो, किताब, कपिड़ा, लटा ऐं ॿियूं ॻाल्हियूं छॾे वञो ऐं जिन ग़रीबनि खे खपनि उहे हितां चुपचाप में बिना कंहिंखे पुछण जे खणी वञनि। दिस वॉल ऑफ हैप्पीनेस असांजो तमामु सुठो कमु करे रही आहे। इहा यूनिक जेका आहे उहा असांजे सिर्फ़ु उल्हासनगर में असांजे सिंधी हलो त ही सिंधियत कल्चरल सेंटर में अञा असांखे वधाइणो आहे। असांखे हिकिड़ो इंडोर ऑडिटोरियम ठाहिणो आहे। असांखे सिंधु निकेतन ऑल प्रोग्राम कमेटी मेंबर्स आर रिक्वेस्टेड टू प्लीज कम अप। लाइब्रेरी करणी आहे। असांखे अञा जाम सपना आहिनि, उन्हनि खे असांखे पूरो करणो आहे। मुंहिंजी इहा ई सभिनी खे निवेदन रहंदी त असां माउंट ऐं कंचनजंगा ताईं पहुता आहियूं। हाणे नौजवान पीढ़ी अचे ऐं हुनखे माउंट एवरेस्ट ताईं पहुचाए। जवाहरलाल नेहरू जन चयो आहे त औरतुनि जी प्रगतिअ में ई देश जी प्रगति आहे। अगस्त 2016 में सिंधु यूथ सर्किल हिकु नए विंग जी शुरुआत कई। सिंधु यूथ सर्किल वुमेन विंग जी प्रेरणा आहे वुमेन विंग जी प्रेसिडेंट मोना रूपानी। सिंधु यूथ सर्किल वुमेन विंग सचमुच हिकु मिसाल आहे। हिते जेके लेडीज़ तव्हांजे साम्हूं हींअर वेठियूं आहिनि, उन्हनि में हर तरह जी लेडीज़ जेके आहिनि से अवेलेबल आहिनि। उहे टीचर्स हुजनि, स्कूल कॉलेज जूं प्रोफेसर्स हुजनि, प्रिंसिपल्स हुजनि या कॉर्पोरेटर्स हुजनि ऐं द बेस्ट हाउस वाइफ में इंक्लूडेड आहिनि। ही सभु असांजे सर्किल जे एक्टिविटीज़ जे करे सभु ॿाहिरि आयूं आहिनि ऐं असां ॿियनि लेडीज़ खे पाण सां जोड़े करे उन्हनि खे मथे आणणु था चाहियूं। थैंक यू। असांजी फोटो सेशन हिते पूरी थी थिए। हाणे असां महेश सिंधु यूथ सर्किल चंदर खे ॿुधण जे लाइ हिते आया आहियूं। पंहिंजा फोटा असां तमामु घणा कढायासीं। हाणे असां सत्कार बि तव्हांजो हेठि कयूं पिया था। हाणे असां महेश चंद्र खे निवेदन कंदासीं त हिननि खे राति जो 12 ताईं विहारियो, घटि में घटि जीअं ॿिए ॾींहुं वञनि, अॼोके ॾींहुं न वञनि। साईं ठीकु आहे? ईअं मंज़ूरु आहे? त हाणे चालू थो थिए असांजे महेश चंद्र नाइट जो प्रोग्राम। हिकिड़ी ज़ोरदार ताली वॼाईंदा महेश चंद्र जे लाइ। सिंधु नगर जा जेके असां माण्हू आहियूं
ॾाढी महिमान नवाज़ी में होशियारु आहियूं ऐं सुठी महिमान नवाज़ी कंदा आहियूं। हिकिड़ी वरी हिकु बार ज़ोरदार ताड़ी महेश चंद्र जे लाइ ॾींदा। धन्यवाद। हाणे असां तव्हां ऐं महेश चंद्र जेसि ताईं तव्हांजी डिमांड रहंदी महेश चंद्र तव्हांजे साम्हूं रहंदो। दादा पहिरियां सभ खां पहिरियों त हिकु मास्टर चंद्र साहिब जे लाइ तारी वॼायो ज़ोरदार, जे पंहिंजे सिंधी समाज में एॾा सुहिणा सुहिणा कलाम ॾिना। कमलेश गंगवानी जी, मां चाहींदुसि हाणे उन्हनि खे स्टेज ते मां इनवाइट थो कयां, छो त उन्हनि खे अञा ॼाण आहे मास्टर चंद्र साहिब जन जे लाइ, त ॿ अखर उहो बि ॻाल्हाईंदा ऐं इहा डाइस संभालींदा। त ज़ोरदार तारी कमलेश गंगवानी जी लाइ, जेका दुबई मां आया आहिनि। तारी अहिड़ी वॼायो दुबई में ख़बर पए। असांजो दीपक वाटवाणी जेको अॼु जो एंकर हो, सुठियूं पिक्चरूं थो कढे, उल्हासनगर में ज़बरदस्त मशहूरु आहे, सर्किल सां बि जुड़ियल आहे। एक्चुअली हुनखे ज़रूरी किथे फिल्म जी शूटिंग में वञिणो आहे। मां निवेदन कंदुसि महेश चंद्र खे दीपक वाटवाणी खे इहा ट्रॉफी ॾे, हिन रोल जी ट्रॉफी। भई ज़ोरदार तारी दीपक वनवानी जी लाइ। भई तारी त वॼायो ज़ोरदार, तारीअ में कंजूसी न कयो। हलो मां कमलेश खे मां घुराईंदुसि, मां घुराईंदुसि। अच्छा महेश अंकल हिकु ख़ाली अचो। हाँ असांजे विच में हींअर जलगांव मां अहिड़ी शख्सियत आयो आहे जेको लाल साईं जी तीर्थ धाम थो ठाहे। लाल साईं जो तीर्थ धाम थो ठाहे जलगांव में, जंहिंमें 91 फुट वॾी मूर्ति लाल साईं जी आहे ऐं 101 फुट वॾी मूर्ति श्री राम भॻवान जी आहे। कि ज़ोरदार तारी वॼायो। उहा यात्रा अचो अचो। ऐं 29 तारीख़ हितां रथ यात्रा शुरू थी थिए उल्हासनगर मां, जेका सॼे हिंदुस्तान में वेंदी। उल्हासनगर मां थी करे बम्बई, बम्बई मां गुजरात, गुजरात मां थी करे घुमी 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 पोइ आख़िर में ईंदी जलगांव। त ज़ोरदार तारी। ऐं हाणे हिकु ज़ोरदार तारी वॼायो महेश अंकल लाइ। ज़ोरदार तारी वॼायो तव्हांजी। कमलेश जी ज़ोरदार ताड़ी वॼायो साईं हिन कलाकार लाइ। आयो लाल सभई हिकु भेरो वरी आयो लाल सभई चओ झूलेलाल। प्यारी साध संगत, अदरा अदरियूं ऐं ॿारो, पहिरीं त असां तव्हांखां माफ़ी घुरंदासीं जो असांखे बराबरि अचण में थोरी देरि थी वई। तव्हांजे पारां हालांकि असांखे ढकण जी पूरी कोशिशि कई वई त भई हीअ महेश चंद्र नाइट आहे, नाइट 9 बजे शुरू थींदी आहे, पर हक़ीक़त इहा आहे त असांखे वक़्त सां अचणु खपंदो हुयो। अॻिते था वधूं त तव्हांजे साम्हूं हाणे महेश चंद्र चयो भई कुझु प्रभात जो नालो वरितो आई, भई प्रभात राग। इन मां तव्हां सम्झी वेंदा हूंदव त शायदि हुन जी मर्ज़ी इहा आहे भई प्रभात ताईं ॻाईंदो रहे, पर जेकॾहिं तव्हां बि हिते हूंदो त असां बि हाज़िर आहियूं तव्हांजे साम्हूं। महेश चंद्र सां मुंहिंजो नातो ॾाढो पुराणो आहे। ईअं सम्झो
त हुनजे पिता साहिबु मास्टर चंद्र खां वठी शुरू थियल आहे। 10 साल जो हूंदुमि तॾहिं मां जयपुर में हुननि जा प्रोग्राम ॾिसंदो हुउसि। हिन वक़्तु असांजो महेश चंद्र सिंधी संगीत जी दुनिया में ॻाईंदड़नि में चोट ते आहे। हू पाण त अञा ताईं ॻाईंदो रहे थो, नवनि कलाकारनि खे बि हिमथाइण लाइ पूरी कोशिशि कंदो आहे। तव्हांखे पधिराई कई वई त असां मास्टर चंद्र जी जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं हर साल। उन में नवां उभरंदा कलाकार बि ईंदा आहिनि जेके पंहिंजा प्रोग्राम पेश कंदा रहंदा आहिनि। दुबईअ में बि असां हिन साल हिकु प्रोग्राम कयो सुर चंद्र जा राति चंद्र जी, ऐं असांखे एॾो सहयोग मिलियो जो असां इहो बि सोचियो आहे त हर साल असां दुबई में बि हाणे इहो प्रोग्राम कंदासीं। इन प्रोग्राम करण में महेश चंद्र जो सुपुत्र गौरव दमवाणी पूरी महिनत कंदो आहे। उहो साम्हूं न ईंदो आहे पर परदे जे पुठियां कमु कंदो रहंदो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त सिंधी संगीत में संगीत आचार्य जी पदवी रुगो हिकिड़ी शख़्सियत खे मिली आहे, जेके आहिनि संगीत आचार्य मास्टर चंद्र। इन ॻाल्हि ते ज़ोरदार तालियूं थी वञनि। इन्हीअ मास्टर चंद्र जो फर्ज़ंद महेश चंद्र, जेको गुज़िरियल घणनि सालनि खां, माना एतिरो जो असांखे यादि बि न आहे, शायदि 30-40 साल त थी विया आहिनि सम्झो। उहो कीअं ॾात उहा ई मास्टर चंद्र जी। पंहिंजे ज़माने में मास्टर चंद्र हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत हुई जो उन वक़्तु HMV में जेका रिकॉर्डिंग थींदी हुई उनजी रॉयल्टी मिलंदी हुई वॾनि वॾनि ॻाईंदड़नि खे 5%, पर मास्टर साहिब खे मिलंदी हुई 7%। त हिन मां सम्झी सघूं था त को त हुनर हुयो, का त ॻाल्हि हुई बराबरि। हाणे मास्टर चंद्र जेको आहे उन्हनि जे सिंधियत लाइ हर का शइ हुई, मज़ाक़ी बि हुई, शाइरी बि हुई, दर्द बि हुयो। त हिन प्रोग्राम में मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो मज़ाक़ी चर्चो टोटको तव्हांखे ॿुधायां थो, ऐं उन खां पोइ वरी अॻिते प्रोग्राम शुरू थियनि। असांजो यार झामनदास ठाकुर हिते वेठो आहे, जे ॿुधे थो त 1 मिंट में हिते पहुचे त थोरो सहयोग मिलंदो हुनजो। झामनदास ठाकुर अंबरनाथ में रहंदो आहे। असां सां यारी बि अथसि ऐं मिटी माइटी बि आहे। हे साईं तव्हांजे साम्हूं झामनदास ठाकुर। हाणे असां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो नंढो खाको पेश था कयूं। वेटर, ओ वेटर, हाणे ॿुध, मां हिन होटल में रहियो पियो आहियां मथे कमरे नंबर 14 में। कहिड़े कमरे में? साईं 14 में। हा, हाणे ईअं कर कि 100 रुपया टिप वठ, पर मूंखे पहुचाइजांइ उते। साईं पहिरों ई टिप? साईं मां छा आहे दिलि जो थोरो कुशादो आहियां, इन करे टिप पहिरीं ॾींदो आहियां। हाणे मुंहिंजो हिकिड़ो ऑर्डर लिख, उते पहुचाइजांइ। हा साईं ॿुधायो। लिख 2 बेदा आमलेट। 2 बेदा आमलेट साईं लिखियो। लिखियो, लिखिए बाबा। लूणु झझो, मिर्च असुल चोट ते, मथो कारा ॻाढ़ा सावा बि विझी छॾिजांसि। उहो साईं पर बाबा तुंहिंजो कमु आहे ऑर्डर लिखणु। लिखे? लिखियो। हाणे ढब रोटीअ जा 2 स्लाइस, सारे ॿारे असुल कारा करे सफ़ा मूंखे उहे ॾिजांइ। उहो साईं छो? अरे बाबा तोखे चयो ऑर्डर लिखंदो हल, लिखंदो हल। ठीकु आहे साईं। चांहि, चांहि हिकु थधी
फिकी बेसवादी कंहिं न कम जी। केरु पींदो साईं उहो? बाबा वरी विच में तो टोकी, तोखे आदत पहला तूं वेठणे तूं पंहिंजो कमु कर, ऑर्डर लिखंदो वञ। लिखिए बाबा। ठीकु आहे साईं, लिखियो। थां को बि धोतल न हुजे। लिखिए बाबा। इहो लिखण जी ॻाल्हि कोन्हे बाबा, थां को बि धोतल न हुजे। सिंधी ईंदी अथई पूरी? हा साईं। हा त लिख, थां को बि धोतल न हुजे। पोइ जेॾी महिल मां नाश्तो कयां त ॿुहारो खणी चौधारी दूर कजांइ। दूर उहो वरी साईं छो? छा ॿुधायां, अॼु मूंखे पंहिंजी घरवारीअ जी ॾाढी यादि पई अचे न। महिरबानी साईं। जय झूले। वतन खां दूर आहियां हा लाइट इहो ई हुजो, ऑडियंस में लाइट ॾियो थोरी। हलो हलो, असांजे विश्व जागृति मिशन जा प्रेसिडेंट आहिनि जिन जो असांखे हमेशह साथ रहंदो आहे। मां निवेदन कंदुसि त महेश चंद्र जो स्वागत करे वञनि। सभु ॼणा ईंदा, पूरी टीम ईंदा ऐं हिन खां पोइ नॉन स्टॉप हलंदो। हलो हलो, विश्व जागृति मिशन असांजे सुधांशु महाराज जी ग्रुप आहे। उन्हनि जो जनवरी फेब्रुअरी में प्रोग्राम बि वॾो आहे ऐं असांजे सिंधु सर्किल सां पूरी टीम जुड़ियल आहे। त मां उन्हनि जो नायत ई थोराइतो आहियां। तमामु थोरो देरि सां अची आहे, इन करे असां 2 मिंट ब्रेक कईसीं। हिन खां पोइ ब्रेक न थींदी, कंटिन्यूसली प्रोग्राम हलंदो जेसि ताईं तव्हां वेही सघंदा। धन्यवाद। हरिओम।